बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, ॾुखियो वक़्तु हर इंसान ते ईंदो आहे। जेके माण्हू सुखिया हूंदा आहिनि शायदि उहो कॾहिं सम्झंदा हूंदा त असां ते ॾुखियो वक़्तु कोन ईंदो, पर ॾुखियो वक़्तु हर इंसान जे मथां ईंदो रहंदो आहे। ॾुखनि पोयां सुख ऐं सुखनि पोयां ॾुख, इहो दुनिया जो हिकिड़ो दस्तूर आहे। हिकिड़ो माण्हू हुयो, उनजो कारोबार बि सुठो, मतिलबु जेको कुझु बि करे पियो, उन पंहिंजो घरु ठाहियो, पंहिंजे लाइ हिकिड़ी गाॾी वरिती, माशरे में सुठो हिकिड़ो इज़त बि ठाहे वियो। ऐं उन चयो त मुंहिंजा दोस्त एतिरा हुया, घर ई हुजां त दोस्तनि जो इंतज़ारु, हिकु फ़ोन बंदि थिए त ॿी फ़ोन अचे, ॿी बंदि थिए त टी फ़ोन अचे त भाउ अचु त तुंहिंजो इंतज़ारु आहे। जॾहिं बि वञा ॿाहिरि त दोस्तनि खे मानी खारायां, ख़िदमत कयां। कुझु दोस्त मुंहिंजी बि ख़िदमत कंदा हुया, पर तक़रीबन सॼो ख़र्चु मुंहिंजे मथां हूंदो हो। इंतज़ारु हूंदो हो दोस्तनि खे। किसो हलंदो रहियो, मुंहिंजे कंहिं ग़लतीअ जी वजह खां मूंखे कारोबार में धकु अची वियो। सभ खां पहिरियां मुंहिंजी गाॾी हली वई। कारोबार जो जेको खॾु पटियल हुयो उहो खॾु भरिजे न पियो, मूं घरु खपाए छॾियो। आख़िर जो मुंहिंजे मथां एफआईआरूं थी वियूं। मां पुलिस खां भॼी करे वञी ॿियो शहरु वसायो, ॿार पंहिंजे ॻोठु छॾियुमि। एॾो परेशान थियुमि। चए पियो त मुंहिंजे मोबाइल में 500-800 नंबर हुया। ॿिन्ही टिनी सिमनि में मां मिलाए चेक कयो, हीअं जो नंबर जे चेक पियो कयां त को अहिड़ो माण्हू न पियो सुझे त मां उनखे फ़ोन कयां, उहो मुंहिंजी मदद करे। हूअं ॾिसण लाइ चवंदा आहियूं त मां फ़लाणे दोस्त खे फ़ोन थो कयां, फ़लाणे टीरे खे फ़ोन थो कयां, मतिलबु चए पियो त मूंखे अहिड़ो को माण्हू न पियो सुझे। आख़िर न चाहींदे बि मां दोस्तनि ॾे फ़ोनियूं करणु शुरू कयूं त यार मूंसां इहो मसइलो आहे, मुंहिंजो मसइलो हल कयो। मूंखे कुझु सपोर्ट कयो, 5 रुपयनि जी सपोर्ट कयो त मां अची घरु वेहां, मां मसवाड़ ते घरु वठां। अलाह मालिक आहे, मां भॼंदुसि त मुंहिंजो मसइलो हल न थींदो। मां मैदान में ईंदुसि त पंहिंजी रिकवरी वठंदुसि। पैसा जिते मुंहिंजा फाथा पिया आहिनि, जिन्हनि खे मूंखे ॾियणा आहिनि, त मां उहो माहौल सेट करे सघां थो। हर माण्हू पंहिंजी परेशानी ॿुधाए पियो। चए पियो एतिरे क़दुरु जो यकीन कयो त मां 2 ॾींहं हिकिड़े कमरे में बुख ते सुम्हियो पियो हूंदो हुउसि। एॾो परेशान थी वियुसि। इन ॾुखे वक़्त में हुन चयो त मूंखे केर बि कमु कोन आयो। चंद माण्हू हुया जेके मूंखे फ़ोन करे मूंखां हाल वाल वठंदा हुया। उहे केरु हुया? मुंहिंजे अबे जी औलाद, मुंहिंजियूं भेनरियूं। हुन चयो असांजी 4 भेनरियूं हुयूं। 3 भेनरियूं जेके हुयूं त उहे ग़रीब घराणे सां उन्हनि जो तालुक़ु हुयो। हिकिड़ी भेण जेका हुई त असांजी ज़मींदार हुई, उहो कंहिं ज़मींदार खे ॾिनल हुई, उहो बि माइट हुयो। असांजी जेका वॾी भेण हुई, उनजो मुड़ुसु जेको हुयो त मज़दूरी कंदो हुयो। मज़दूरीअ मां जेके 400-500 घर हलाइण जा घर ॾेई वञे, त उन मां मुंहिंजी भेण 50 रुपयो 100 रुपया गॾु करे 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 जॾहिं 1000 ठहेसि त मूंखे फ़ोन करे अदा ही पैसा अकाउंट में मोकिलियां थी। ऐं ॿी भेण वरी उहा छा करे मूंखे फ़ोन करे, अदा तूं घर जी परेशानी न कर। उहा मुंहिंजी भेण छा करे, मुंहिंजे बचनि जे लाइ कपिड़ा, मुंहिंजे बचनि लाइ अटो, मुंहिंजे बचनि लाइ सर्फ साबुण जो बंदोबस्तु करे। 3 भेण, उन मुंहिंजे लाइ ईद जे लाइ कपिड़ा, उहा सदाईं मूंखे फ़ोन कंदी हुई, सदाईं मूंखे दिलिजाऊं ॾींदी हुई त अलाह मालिक आहे, अलाह वॾो गफ़ूर रहीम आहे। हीउ ॾुखनि जो दौरु आहे, हीउ बि गुज़री वेंदो। दुबे जो पाणी आहे, सुकी वेंदो। मूंखे भेनरुनि एॾो सहारो ॾिनो, एॾो सहारो ॾिनो। उन्हनि जे मिलियल 1000-1500 में बि मां पाण खे नवाब सम्झंदो हुउसि, छो जो उन्हनि पैसनि में दुआऊं बि हुयूं। हुननि 3 भेनरुनि जा मुड़ुस जेके हुया, उहे चवनि पिया त थोरी बचति कयो त तव्हांजो भाउ मुसीबत में आहे त उनखे थोरी मदद करे ॾियो। रुपयो बि बचति कयो त मतां उहो रुपयो बि तव्हांजे भाउ खे कमु अचे, जो हिन महिल हुननि जे मथां वक़्तु अची वियो आहे। ऐं जेका असांजी चौथी भेण हुई, जेका दौलतमंद जे घर में हुई, त उहो दौलतमंद पंहिंजी घरवारी खे ख़र्चु न ॾींदो हो। इन जे करे ख़र्चु न ॾींदो हो त मां तोखे पैसा ॾींदुमि त तूं वरी पंहिंजे भाउ ॾे मोकिलींदीअं। चए पियो त मुंहिंजे तकलीफ़ुनि जे करे मुंहिंजी भेण जे हथ बि सफ़ा ख़ाली थी वई। मुड़ुसु सफ़ा उनखे पैसा न ॾींदो हुयो। मुड़ुसु जेको त उनजो सफ़ा बेईमान थी पियो, उहो शक में पइजी वियो त शायदि मां हिनखे पैसा ॾियां त मतां पंहिंजे भाइरनि खे ॾे। वक़्तु गुज़रंदो वियो, वक़्तु गुज़रंदो वियो। मूंखे हुन 3 भेनरुनि जी वॾी सपोर्ट हुई। उहा जेका भेण ज़मींदारनि खे ॾिनल हुई, भेण त उहा बि हुई, उनजी बि दिलि चवे पई, पर उनजो मुड़ुसु जेको हुयो त उहो न पियो चाहे त अगरि रुपयो बि मुंहिंजे घरां उन्हनि खे उन्हनि जी मदद थिए।
उन ग़रीब भेनरुनि मां सदाईं मूंखे सपोर्ट थींदी हुई ऐं उन्हनि जा जेके मुड़ुस हुया उहे वीचारा सभु मज़दूर हुया। मज़दूरनि जी दिलि एतिरी जो उहे पंहिंजी घरवारीनि खे चवनि त थोरी बचति कयो हिन घर में त तव्हांजा ॿाहिरि जेके आहिनि मुसीबत में आहिनि। उहो असांजे मुसीबत जो ध्यानु उन्हनि शख़्सनि खे हुयो जिन्हनि वटि कुझु बि न हुयो। दिलि में इहा ॻाल्हि हिकिड़ी सोचे छॾी त मुंहिंजो अलाह भलो मुंहिंजो ज़रूरु कंदो, छो जो मूं कंहिंजो बुरो कयो ई न आहे। हे वक़्तु अची वियो आहे मुंहिंजे मथां, चङाई कंदे हथु सड़नि, मां माण्हुनि सां चङाई कई, उन्हनि ते एतमाद कयो, उहे सभु मुंहिंजे कंध में पिया। बहरहाल कुदरत अलाह जी, जिन्हनि माण्हुनि मूंसां मंदाई कई, अलाह पाक उन्हनि खे कंहिं न कंहिं मसइले में फासाए विधो, उहे सभु जेल हलिया विया। मां आज़ादु थी वियुसि, मां घुमणु फिरण जहिड़ो थी वियुसि, मां पंहिंजा मसइला वञी हल करणु वेठुसि। दोस्त चए पियो त अलाह जी महिरबानी सां हाणे मूंखे मसवाड़ जी जॻह बि आहे, मां पंहिंजे बच्चनि सां गॾु बि रहां थो, थोरो घुमणु फिरण बि मुंहिंजो थी वियो आहे त मां काफ़ी पंहिंजी बचति बि करे सघां थो। त ॾुखियो वक़्तु आयो आहे त सभिनी जी ख़बर पइजी वई त असांजे मोबाइल में नंबर केतिरा आहिनि। सुबुह शाम जिन्हनि माण्हुनि जूं फ़ोनियूं हूंदियूं त अबा छा हाल आहे, ख़ुशि आहे, कहिड़ो हाल आहे, किथे था चांहि पियूं, किथे था मानी खाऊं, अॼु किथे हलूं। इन्ही दोस्तनि जे विच में 700-800 नंबरनि में मूंखे कंहिं माण्हू सहारो न ॾिनो। मूंखे जेके कमु आयूं उहे बि पंहिंजूं भेनरियूं, ऐं उहे बि ग़रीब भेनरियूं, ऐं उहे ग़रीब माइट जिन्हनि खे मुंहिंजूं भेनरियूं ॾिनल हुयूं। ऐं उन्हनि पंहिंजी दिलि जॾहिं दरिया कई त उन्हनि जे घरां रुपयो बि बचति थिए अगरि मुंहिंजे घर में पहुचे पियो त मुंहिंजे लाइ गनीमत हुई। दोस्तो, असुल में कहाणी जो मक़सदु इहो आहे त नियाणियुनि जो ध्यानु घटि कंदा आहियूं। असां सम्झंदा आहियूं बसि उन्हनि जो घरु हले थो। असांखे बि वक़्त में नियाणियुनि जो ध्यानु करणु घुरिजे, असांखे बि उन्हनि जे घर जो ख़्यालु करणु घुरिजे। नियाणियुनि जा जेके मुड़ुस आहिनि उन्हनि जो बि ध्यानु करणु घुरिजे, जेके लाइक़ु माइट आहिनि। हे ॾुखियो वक़्तु आहे, वेंदो गुज़री, दुबे जो पाणी आहे, वेंदो सुकी, पर माण्हुनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, माण्हुनि जा जेके रवैया आहिनि बुरे वक़्त में, उहे सभु यादि रहंदा आहिनि। इन जे करे ई बुरो वक़्तु ईंदो आहे त असांखे इन बुरे वक़्त में सॼणनि जी, दुश्मननि जी ख़बर पए त उहे कहिड़ा आहिनि। असांखे तकलीफ़ मिली त असांजे तकलीफ़ में कंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा आया आहिनि, केरु ख़ुशि थियो आहे। हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त हिननि में हिकिड़ी माइटनि जी सुञाणप बि थिए थी, दोस्तनि जी सुञाणप बि थिए थी। वरी कमु उहे था अचनि जेके वरी बि पंहिंजा सॻा आहिनि, जिन्हनि खे तकलीफ़ूं हुयूं, जिन्हनि जे रवनि खे टाका लॻल, जिन्हनि जी चंपल छिगल, उन्हनि नियाणियुनि वरी बि पंहिंजी बचति करे करे भाउ जी मदद कई। हिकिड़ी भेण चवे थी त हाणे 1000 गॾु थियो आहे त मां तोखे अकाउंट में मोकिले ॾियां थी। ॿी चवे थी त अदा तूं घर जी परेशानी न कर, मां तुंहिंजे घर में राशन जो बंदोबस्तु, तुंहिंजे बचड़नि जे लाइ कपिड़नि जो बंदोबस्तु मां कयां थी। टियों चवे थी त अलाह मालिक आहे, घबराए न, दुबे जो पाणी आहे, सुकी वेंदो। ऐं चौथी भेण बि चवे थी त अलाह मालिक आहे, मूंखे कुझु हथ में थिए न त मुंहिंजा भाउ मां तुंहिंजे लाइ सभु कुझु क़ुर्बान कयां, पर मुंहिंजी मजबूरी इहा आहे जो मुंहिंजो मुड़ुसु ॾाइणु आहे, उहो मूंखे सिर्फ़ु इन जे करे पैसा नथो ॾिए त जेकर तोखे मां 500-1000 ॾिनो त तूं पंहिंजे भाइरनि जी मदद कंदी आहे। ॾुखियो वक़्तु इन जे करे ईंदो आहे जो उन्हनि में सुञाणप थींदी आहे त भला केरु आहिनि, ढिला केरु आहिनि। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।